साईं अर्जा मुझो असां जो निकरम का होटल जातल है तंदे के पुलिस ने पाल में प्यारे के खाना खाने को जड़ावा ता ये हुकूमत दी है हेॾे ॾिस हथ ॿधवाएं थो कावड़ न कजांइ मां पंहिंजे भाउ गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई साहब खे बिनापो कयो वज़ीर आज़म जो पुटु साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर सूबाई वज़ीर MNA MPA केस कहिड़ो हयो अथऊंसि मोटरसाइकिल चोरी ऐं बकरी चोरी जो शर्म बि नथो अचे जंहिंजा नौकर बि वीगो ते घुमंदा आहिनि गुलाम मुर्तज़ा ख़ान जा नौकर बि वीगो ते घुमंदा आहिनि मालिक ते मोटरसाइकिल चोरी जो केस चई बुट जो लाथी से लारकाणे ऐं बाकराणी वारी रोड ते बीठो हो मोटरसाइकिल पियो फुरे ऐं वीचारो शरीफ़ असांजो भाउ गुलाम मुर्तज़ा ख़ान हर हाज़िरीअ ते कोर्ट बीठो आहे गिरफ़्तारियूं केस थो भुगते ऐं उथी बि छा कंदो छा कंदो आहे काथे पढ़ाईंदो आहे पगार घणी अथई 8,000 रुपया ज़मीन घणी अथई ज़मीन कान्हे घर घणे जो अथई 5 करोड़नि जो 10 जो 15 जो 20 जो कचो घर होॾो हो खरबपति अरबपति धरबपति हज़ारनि एकड़नि जो मालिक तू तो चए न रोड था बंदि कयूं पुलिस थी ॿधे 8,000 पगार ते ॿार पढ़ाईंदो घर बि पंहिंजो कोन अथसि हिसो बि ज़मीन जो कोन अथसि पुलिस में हुकूमत में पुलिस में ज़रूरत आहे त हिन जो वार बि वंगो करे ॾेखारे ॾिसां को हथ हणे मुंहिंजे कारकुन खे ॾींहं जा तारा ॾेखारियासि पुलिस वारे सां ईअं था ॻाल्हाइनि ॼण पुराणी ओधर रहियल मूं वारे हराम जा अचनि ॾिसां हथ विझनि